नाज़रीन, शहदादकोट में 6 ॾींहनि जी मुसलसल बरसातुनि खां पोइ सवें ॻोठ ऐं हज़ारें घर पाणी हेठि अची विया। ॿोॾि मुतासिर पंहिंजूं जानियूं बचाए निकिता, जेकी अञा ताईं रोडनि ते वेठल आहिनि। मुतासिरनि जी कंहिं वाहर न कई। उन हवाले सां मुतासिरनि धरती टीवी शहदादकोट जे रिपोर्टर सद्दाम सोलंगी सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। घरड़ा लुढ़ी के अमड़न जनढ़ड़ा बचड़ा लुढ़ी आहू दाहू बुद्धि जी अड़ाव्या लुढ़ी जी बिल्कुल मुसलसल बरसातुनि खां पोइ जेके 5 खां 6 ॾींहं बरसातूं पयूं उन में कुबो सईद खान, कच्ची पुल, शहदादकोट, रबी पुल, कुबो सईद खान समेत मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके पाणी हेठि अची विया। उन खां अलावा जेके ॻोठनि मुसलसल ॻोठनि में बरसाति पवण जे करे ॻोठ ड्रही पट थी विया, चौपायो माल मरी वियो, माण्हू मुतासिर थी विया। मौजूदु मारूअड़नि ऐं मुतासिरनि सां अचो त ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे? शहदादकोट हुजे कुबे खां सभु रही विया। हा, सभु रही विया, इन बुख मरी वियासीं। ॻाल्हायूं त असांजो कोई हिमायत करण वारो केरु बि कोन्हे, सम्झो न। असां हिमल ताणी रोड ते वेठा आहियूं, पट ते वेठा आहियूं। न को हुकूमत, न को अमीर, न को एसपी, न को डीएसपी, न को डीआईजी, कोई बि असां सां तावन नथो करे। जेको बि अचे थो सिर्फ़ु बाईपास जे हुन चओ सां अलॻि चाह वारे खां हितां थी हर को अची मोटियो हलियो थो वञे। हिते असां वटि हिमल ताणी कोई बि दाख़िल न आहे थियो। का शइ बि असांखे ॾिनई, न को खीमा ॾिनई, न को टेंट असांखे ॾिनई, न को राशन पाणी ॾिनई, का शइ कोन्हे। असांजा माल मता हे हो घर असांजा ड्रही विया, हर शइ बर्बाद थी विया। असां बचा वठी सिर्फ़ु अची हिते वेठा आहियूं, सम्झा न। असांजा बि घर ॿार ड्रही पिया आहिनि। असां बि रुॻो बचड़ा वठी हिते अची वेठा आहियूं रोड जे मथां। असांखे राशन पाणी बि नथो मिले, का शइ बि नथी मिले, न को ॿार बुखार सां पिया आहिनि। उन्हनि जे लाइ बि 5 रुपया न आहिनि जेको असां उन्हनि खे इलाज करायूं। महिरबानी कनि त असांखे को ॾेई वञनि, कुझु मदद कनि, कुझु बाबा। पर माल अन सभु असांजा लुड़ी, कुझु कोन मदद असांजी कंहिं बि कान्हे। शइ न टेंट आहे, न को का शइ। असां हीअं तूं ॾिसे त खटुनि जे हेठां वेठा आहियूं बसि। कोई बि न आयो आहे, कोई बि असांजी सार संभाल न आहे लधी। न कंहिं असांजे चूंडियल नुमाइंदे, न कंहिं असांजे कंहिं ऑफिसर डीसी या असांजो को अमलदार न आयो आहे असांखे असांजी मदद कई वञे। ॿार वठी असांजा घर दर लुड़ी विया, सफ़ा कुझु बि न आहे। खाइण पीअण जो को ॾियो त असां वेहूं सही, कुझु बि कोन्हे असां वटि। ॿार वठी निकिता आहियूं, ॿियो कुझु बि न आहे बसि। को बि असां पाण ग़रीब आहियां, लुढ़ंदा असां पाण आहियूं। छा ग़रीब माण्हू कुझु बि न निकितो, कुझु बि। ॿार वठी बसि निकिता, रोअंदे अलाह ॾिसे थो, असां रोअंदे निकिता आहियूं। न हाणे तव्हां मदद कयो, ग़रीबो खाइण जो बि कुझु कोन्हे। छा कयूं, भुॼे त वठी खाऊं, न आहे ग़रीब माण्हू छा कयूं। नंढड़ा बचड़ा सभु खणी आयासीं, कुझु बि न ॾिनई। मारूअड़नि जी, हिन मासूम ॿारनि जी, हिन पीरसन औरतुनि जी ऐं हिननि कुराड़नि जी हिते मदद कई वञे। हिननि खे राशन मुहैया कया वञनि, हिननि खे दवाऊं ॾिनियूं वञनि, खाइण पीअण जूं दवाऊं ॾिनियूं वञनि ऐं हिननि खे खेमा ॾिना वञनि त जीअं हे पंहिंजे बचड़नि खे उन्हनि जे हेठां लिकाए सघनि। कैमरामैन रेहान मंगणार सां गॾु सद्दाम हुसैन सोलंगी, धरती टीवी न्यूज़, शहदादकोट।